अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची मलीर जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ज़िला मलीर जे सेक्शन साल 2023 ख़लीफ़ा साईं मोहम्मद इब्राहिम बिरोही ताहिरी जी अॻवानी हेठि कम्यूनिटी हाल हाजी साईं रखियो ॻोठ में थी गुज़री, जंहिंमें इनायतुल्लाह गबोल सदर जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद जोखियो चूंडी विया, जॾहिं त नायब सदर जे लाइ ग़ुलाम अली जोखियो, सीनियर नायब सदर डॉक्टर अमीर अख्तर मेमुन, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद आज़म, सेक्रेटरी मौला बख्श गबोल, प्रेस सेक्रेटरी ग़ुलाम कादर जोखियो, ताहिरी आर्डिनेंट मोहम्मद शरीफ जोखियो, ताहिरी आफिस सेक्रेटरी मोहम्मद अली जोखियो, ताहिरी ऐं मुआवन सदर अब्दुल गनी पालारी ताहिरी, मुआवन जनरल सेक्रेटरी मुमताज़ जोखियो, मुआवन फाइनेंस सेक्रेटरी हाजी मोहम्मद पुनल ताहिरी खे मुंतख़िब कयो वियो। जमायत इस्लाह अल मुस्लिमीन जे नए चूंडियल बॉडी खां ख़िताब कंदे मरकज़ी अॻवान डॉक्टर ग़ुलाम यासीन ताहिरी चयो त मां तमामु चूंडियल उहिदेदारनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। उमेद करियां थो त तमामु उहिदेदार अवामी भलाई ख़ातिर कमु कंदा, तंज़ीम लाइ दिलि जी गहराइनि सां कोशिशि कंदा। पंहिंजे कम सां सचो माण्हू ई कामयाबी जी तरफ़ वधंदो आहे।